संतन जी मिसाल मां थोड़ो ॾे हाणे सत्संग समाप्त कयां। हिकिड़ी भेरी मर्दान जे मन में इच्छा उथी त मुंहिंजी पूजा थिए। बसि जीअं उथियसि तीअं साहिब अंतर्यामी पकड़े वरितऊं उनजे ख़्याल खे। थोरो ई अॻिते हलिया नंगर अची वियो। साहिबनि चयोसि मर्दाना वञ हिन नंगर में तुंहिंजी पूजा थींदी। ओहो कमज़ोरी जे पकड़ियसि त माफ़ी वठणु लॻो, साईं मूंखे माफ़ कयो। चवनि बसि तुंहिंजे मन में उथियो आहे तूं वञ, बसि तोखे छॾिबो न, वञ तूं। वियो बसि जीअं जेको ॾिसंदो वञेसि पेरे पवंदो वञे, भेटा रखंदो वञे, ईअं कंदे कंदे बसि जेका घड़ी वेठो जेको जेको ॾिसंदो वञेसि। बुज़ुर्गी फ़क़ीर त चोलो उनखे बि हुयो, ॾाढ़ी हुई, फ़क़ीर चोलो हुयो, जीअं नानक शाह खे तीअं मर्दाने खे तीअं बाले खे टिनी खे ॾाढ़ियूं हुयूं। श्री राम बुज़ुर्गी ही घड़ी वेही रहियो सभु हुते। त उहो भेटाऊं ऐं कपिड़ा गॾु थी विया। बसि हाणे उहा शर्मसारी त अचेसि पई, पर गुरू जे वचन खे त उथणु लॻो। चई साईं काॾे तोखे काॾे छॾींदासीं? फ़क़ीर साईं हाणे तूं मालिक आहे। श्री राम नानक शाह जो संगी कुझु वचन बि ॿुधायनि। चवनि मुंहिंजो मुर्शिद ॿाहिरि वेठो आहे, बाबा हेला मां कीअं मोकल ॾिनी अथई? हा ओॾे हलूं। चई चङो तव्हांजो दर्शन कयो, मुर्शिद जो बीतो आहे, भरी ॿुधाईं धन जी बि आहे, कपिड़नि जी बि। साहिबनि जे सॼे इतास में साहिबनि गुरू नानक साहिब खे मुर्क सिर्फ़ु उते लिखियलु आहे। मुर्क भई गुरू नानक मुर्क ॾिनी। खिलण छाजो? संत और खिलण। इहो कहिड़े किताब लिखियो आहे? हे अॼु जे अशांति ज़िंदगी जे करके संत ॿार खिली करके ॿियनि खे खिलाइनि था। न त खिलण त ख्वारी आहे, रोइण में रस आहे। जिन पातो आहे रोइण में। हस हस किने न पाया जिन पाया त न रोए, जे किन हस हस पाया तो कीअं ॾोहागण होए। खिलंदे खिलंदे स्त्री वञे तो आहे ॾोहागणी छो बणिजे? भुल न खाऊं असां। फ़क़ीर रोई विया आहिनि, पाण खे मारे विया आहिनि। मारण ऐं गारियूं इहे पंहिंजे लाइ ठहियूं आहिनि, ॿिए खे न गार ठही आहे न ॿिए जे लाइ मान ठही आहे। असां इस्तेमाल जो ढंग फेरिया आहियूं। असां पंहिंजा उगड़नि खे ॾिसूं, पाण खे मारियूं, पाण खे गारियूं ॾियूं, पाण खे चमाटा हणूं। श्री राम श्री राम। त उन महिल साहिब जिन साम्हूं आयो त न मुरकिया। चवनिसि था बाला उहो ॾिस मर्दानो अचे ई थो। उन महिल मुर्क जे लाइ तास में उते आयो। ठीकु आहे आयो, अॻियां रखईं भरियूं, मथो टेकियईं, शर्मसार आखियूं हेठनि। पुछनिसि था भाई मर्दाना हे छा आंदो थी? जवाबु छा पेश करे? शइ अॻियां जॾहिं रखी आहे त ॿुधाइणो ई छा आहे? ईअं चई करे मथां चवनिसि था पर हाणे आंदो त सही चङो, पर पाण छा कंदासीं? ओहो जॾहिं पाण छा कंदासीं चयूं त मग़ज़ में इहा सोच हली हूंदसि। श्री राम बाबा विद्वान ऐं संत जो साॻी ॻाल्हि ॿुधणु वसी करणु ज़रूरु न आहे त ओतिरी उहा लिखियलु हुजे। त इहो सोच आई हूंदसि त सोननि जे धरतियुनि ते घुमियासीं, उतां मां टुकड़ो सोन न खयों त बाक़ी पदार्थ ऐं शयूं हे रुपया उन जॻह छा मुल थींदा? साहिब त जाई चवनि। श्री राम ॿई जवाब वटि कोन, आखियूं हेठि आहिनि। हाणे मथो चवनिसि था जेको असां संदेश असां सभिनी जे लाइ आहे। श्री राम श्री राम। पुट मर्दाना अबा साईं जेके संसार में मान चाहिनि था, वेली असांखे गुरमुख थियणो आहे त इन शब्दनि खे कंढ ॿधणी आहे। जेके संसार में मान चाहिनि था उन जो परलोक बिगड़े थो। राम राम राम। हिकु ॾींहुं ओॾे वञिणो आहे, असां सभई मुसाफ़िर आहियूं। ॿेली कंहिंखां पुछियो वञे तुंहिंजी उमिरि केतिरी आहे? कीअं चवंदो मुंहिंजी हेतिरी आहे। त मथो चयो वञेसि उहा त तुंहिंजी गुज़री वई, उहा तुंहिंजी आहे किथे? वरी मथो शब्द अचे त तुंहिंजी बाक़ी घणी आहे, त सॼो संसार वरी जवाबु किथे आहे त मुंहिंजी बाक़ी हेतिरी आहे। अड़े साईं जा प्यारा, हिकु छिण जी बि ख़बर न आहे कंहिंखे बि इहो जवाबु न मिलंदो त मां आहियां या न पोइ हूंदुमि। कंहिंजे लाइ करे रहियो आहे? छा करे रहियो आहे? तोखे उन्हनि जो जाॾे वञिणो यादि ई न आहे। राम श्री राम। अरे छॾ विसारो, यादि रख ज़ात पंहिंजी दम बदम। सचो आहीं सुल्तान तूं हर शइ ते आहे तुंहिंजो कदम। केरु आहीं कंहिंखे थो ॻोल्ही, छो थो पंहिंजे रब खे रोली? जीव खे वासनाउनि में विझी करके पंहिंजे आत्मा खे परमात्मा खे हिन खे भिटकाए थो। उहो आत्मा परमात्मा पीउ रूप आहे, तुंहिंजी इच्छा रखे थो पियो, पर वासनाउनि जे करे तोखे जनम था मिलनि पिया। तूं भिला में भिटकाए थो रब खे, पंहिंजे आत्मा खे कल्याण नथो करे। आत्मा जो कल्याण थींदो मन ऐं तन जी शुद्धि सां, मन में सिमरण और तन सां शेवा। संतनि जो दर्शन कॾहिं भुल न खाइजो। संत वटि वञी करके अबा रहो, थोरो राति रहो। सेणनि ऐं सजणनि संतनि जी राति गणबी आहे। बाबा राति जो बि सत्संग थींदो, गृहस्थी वीचारा अचनि, पोइ राति जो सत्संग ॿुधनि ऐं सुबुह जो बि सत्संग ॿुधी पोइ पंहिंजे गृहस्थ में वञनि। संत जॾहिं ॿाहिरों भॼन कंदा तॾहिं संतनि न तुंहिंजो भॼन अंदरि कोन्हे। असां गृहस्थनि जे लाइ ॿई टाइम रखिया अथऊं। राति जो बाबा वहिंवार मोची घड़ी खनि कथा कीर्तन ॿुधनि। भाई चांदूराम साहिब जो जवाबु आहे गृहस्थनि खे,
संत घोटकियार जो। ऐं सुबुह जो विया कोई थोरो जस ॿुधी करके परमात्मा जो मंदरु मथो टेके गृहस्थ में वेंदा, बसि इन जे लाइ उन्हनि जे लाइ भले लाइ ठहियल आहे। संत चए थो रहो अपारात, चवंदा असांजी दर्शन थियो। अरे दर्शन त मंदर जो कबो आहे, मूर्ति जो दर्शन संत जो आयो जो वचन न ॿुधी, सत्संग न ॿुधे त छा लाइ आहे? छड़ो मुंहुं ॾिसणो इहो, ख़ुशि पर्सन में ख़ुशि थियणो आहे। मूर्ति ॾिसी सघंदो आहियां घर में संत जी हेॾो सिड़जी आवां, भाड़ा भरिया आवां, भेण वचन नथो ॿुधे कुझु। सेणनि सां बि राति पंहिंजी तात, ॾींहुं शींहुं वरी पंहिंजा लॻंदा पिया खुराफात। हरे राम। संतनि सां राह जो वेही हुननि खे पंहिंजो प्यार जा मिठड़ा जोड़ा ॾेई करे हुनजो हाउ कढो हुनजो, बसि चोर बणिजी। मुंहिंजा प्यारा हिते अचे थो हरे राम। संतनि वटि त संतनि जो दर्शन और सत्संग में ॿ शयूं मिलंदियूं, मन ऐं तन जी शुद्धि जो, आत्मा जे कल्याण जो ज्ञान, तन सां शेवा, मन सां सिमरन।